नाज़रीन, अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया त सिंध जे घरू वज़ारत हिकु हफ़्ते अंदरि कचे में ऑपरेशन शुरू करण जो ऐलान करे छॾियो आहे। घरू वज़ीर हारिस नवाज़ चयो त पुलिस ऑफिसरनि जी बदिलियुनि सबबि ऑपरेशन न थी सघियो हो। सागर कुमार जी बाज़ियाबी लाइ सलीम जान मज़ारी खे 24 कलाकनि जो वक़्तु ॾिनो आहे। उमीद त सागर कुमार जल्द बाज़ियाब थी वेंदो। कराची में मीडिया सां ॻाल्हाईंदे घरू खाते जे निगरान सूबाई वज़ीर ब्रिगेडियर हारिस नवाज़ चयो त सभु बहाना ख़त्म थी विया। कच्चे मां पानी भी लही वियो आहे। हाणे इंशाअल्लाह जान मोहम्मद महर जे कातलनि खिलाफ़ कार्रवाई थींदे नज़र ईंदी। घरू वज़ीर चयो त 3-4 ॾींहं में मां पाण सखर घोटकी जेकबाबाद शिकारपुर ऐं कश्मीर जो दौरो कंदुसि। ईमानदारी जी ॻाल्हि आहे त हाणे असां कच्चे में ऑपरेशन करणु चाहियूं था। हिन चयो त पुलिस ऑफिसरनि जूं DIGs ऐं SSPs खां DSPs ताईं बदिलियूं थी चुकियूं आहिनि। हाणे समूरा बहाना ख़त्म थी विया आहिनि। हाणे सभिनी खे ऑपरेशन थींदे नज़र ईंदो, जेको ऑपरेशन कराची समेत सॼी सिंध में थींदो। नाज़रीन, हिकु भेरो ॿी अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया त सिंध जे घरू वज़ारत हिकु हफ़्ते अंदरि कराची में ऑपरेशन शुरू करण जो ऐलान करे छॾियो आहे। घरू वज़ीर हारिस नवाज़ चयो त पुलिस ऑफिसरनि जी बदिलियुनि सबबि ऑपरेशन न थी सघियो हो। सागर कुमार जी बाज़ियाबी लाइ सलीम जान मज़ारी खे 24 कलाकनि जो वक़्तु ॾिनो आहे। उमीद त सागर कुमार जल्द बाज़ियाब थी वेंदो। कराची में मीडिया सां ॻाल्हाईंदे घरू वज़ीर जे निगरान सूबाई वज़ीर ब्रिगेडियर हारिस नवाज़ चयो त सभु बहाना ख़त्म थी विया। कच्चे मां पानी भी लही वियो आहे। हाणे इंशाअल्लाह जान मोहम्मद महर जे कातलनि खिलाफ़ कार्रवाई थींदे नज़र ईंदी। घरू वज़ीर चयो त 4 ॾींहं में मां पाण सखर घोटकी जेकबाबाद शिकारपुर ऐं कश्मीर जो दौरो कंदुसि। ईमानदारी जी ॻाल्हि आहे त हाणे असां कच्चे में ऑपरेशन करणु चाहियूं था। हिन चयो त पुलिस ऑफिसरनि जूं DIGs ऐं SSPs खां DSPs ताईं बदिलियूं थी चुकियूं आहिनि। हाणे समूरा बहाना ख़त्म थी विया आहिनि। हाणे सभिनी खे ऑपरेशन थींदे नज़र ईंदो, जेको ऑपरेशन कराची समेत सॼी सिंध में थींदो।